दुर्गा चालीसा जा बेनिफिट्स त अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं। तव्हां नित्य दुर्गा चालीसा जो पाठ कंदव त हुन सां तव्हांखे छा छा प्राप्त थींदो। त सभिनीनि खां पहिरियों त दुर्गा चालीसा जो नित्य पाठ करणु खपे। ख़ासि करे जुमे जे ॾींहुं पाठ करणु या मंगल जे ॾींहुं पाठ करणु अति लाभदायक चयो वियो आहे। हिन जो नित्य पाठ करण सां या दुर्गा चालीसा जो जाप करण सां तव्हांजो ध्यानु ऐं ज्ञान में वाधारो थींदो आहे। बुरा सपना अगरि कंहिंखे ईंदा हुजनि त दुर्गा चालीसा जो नित्य जाप करण सां हुन जो बि ख़ात्मो थी वेंदो आहे। नित्य ही दुर्गा पाठ करण ऐं दुर्गा चालीसा जो जाप करण सां अगरि कोई हानि थियण वारी हूंदी आहे, धन जी या जान जी हानि थियण वारी हूंदी आहे, माता सदा ही हुन भक्त जी रक्षा कंदी आहे जेको माण्हू नित्य ही श्रद्धा ऐं विश्वास रखी करे दुर्गा चालीसा जो पाठ कंदो आहे। छो त अंत में चवंदा आहिनि, देवी दास शरण निज जानी करहु कृपा जगदम्बा भवानी। त जगदम्बे माता जी, दुर्गा माता जी सदा ही कृपा ऐं आशीर्वाद हुन माण्हूअ जे मथां बरसंदी आहे जेको नित्य ही दुर्गा पाठ जो, दुर्गा चालीसा जो जाप कंदो आहे।